समूरा सिंधु ते दाड़ो केनाल समूरा सिंधु खातिर इन दरिया खातिर साम्राज्य तोसा केनालन खातिर साम्राज्य तोसा सिंधु खातिर दरिया खातिर असांजी सिंधु धरती एतरी त निंधड़की थी वई आहे जो हर कोई तो उनखे ही लुटे। असांजू लखे एकड़ ज़मीनूं धारन के ॾिनियूं थी वञनि। हाणे असांखां इहो बर्दाश्त कोन थींदो जो असां घरनि में वेही निंड्रू कयूं या होटल ते वेही टाइम ज़ाया कयूं। हाणे असांखां इहो बर्दाश्त कोन थींदो। हाणे नंढे तोड़ी वॾे खे हर हिकु माण्हूअ खे इन पाणीअ ख़ातिर ॿाहिरि निकिरणो पवंदो, न त इहे मांगर मछ असांजी सॼी सिंधु खाई वेंदा। पाणीअ ख़ातिर सिंधुअ ख़ातिर लुटे वेंदा, बर्बाद कंदा। तव्हां सभिनी खे हिकु थियणो पवंदो, हिकु आवाज़ थियणो पवंदो, तॾहिं असां पंहिंजी सिंधु बचाए सघंदासीं। सिंधुअ ख़ातिर साम्राज्य तोसा सिंधुअ ख़ातिर पाणीअ ख़ातिर वक्त जे यज़ीदन ज़ुल्म जी इंतिहा कई आहे। असांखे झुकाइण लाइ कूड़ा केस हणी कूड़ियूं गिरफ़्तारियूं करे असांजे घरनि में गिरी असांजा दोस्त साथी सभु गिरफ़्तार कया विया आहिनि। असां इन्हनि हुक्मराननि खे ॿुधाइण था चाहियूं त असां पोइ ते हटण वारा न आहियूं। भली तव्हां असांजे मथां केतिरा बि कूड़ा केस दाख़िल छो न करायो, पर असांजो ही पुरअमन जिदोजहद पुरअमन असांजो धरणा पिया हलंदा रहंदा। असांजा ही जेके बि धरणा आहिनि इहे पुरअमन पिया हलंदा रहंदा। केनाल समूरा सिंधुअ ख़ातिर अगर ॾाढ जे ज़ोर ते केनाल ठाहिया विया त असां सभु सिंधी कुर्बान थींदा वेंदासीं, घरों निकिरंदासीं सभु सिंधी। अगर जे ही केनाल ठहिया त सिंध जो हर शहर मैदान जंग बणिजी वेंदो। दरिया खातिर हड़तालू कंदा। जे भी केनाल लाइ हड़ताल कई मीडिया ते लत ॾेई साह कढंदोमांस। यार मास्टर असां इन धरणी मां भॼी करे को बुज़दिलानो त कमु नाहे न कयो। यार सरमंदा, असां इन धरणे मां ॿाहिरि निकिरी काई बि ग़लती नाहे कई। जीअं असां इन दोस्तनि जी वधीक सपोर्ट बि करे सघूं ऐं उन्हनि खे ॿाहिरि कढण जो को रस्तो बि कढी सघूं। हा यार मास्तर, तूं सही थो चवीं। असां ॿाहिरि हूंदासीं त इहा जिदोजहद अञा बि अॻिते हूंदी। हा यार, तूं सही थो चवीं।